में पाण ॻाल्हि कंदासीं मुमताज़ अली मौलाई जे बारे में, जंहिंजो नओं एल्बम हिन वक़्तु रिलीज़ थी चुको आहे। ऐं उन खां अलावा कल्ह 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं गुज़रियो, उन में बि मुमताज़ अली मौलाई असांखे एक्टिव नज़र आयो। दोस्तो, जहिड़ो देश तहिड़ो वेस चयो वञे थो। ऐं सिंध जा गुलूकार सिंध धरतीअ सां हमेशह मोहबत कंदा आहिनि ऐं सिंध धरतीअ जा हिलाली पुट रहिया आहिनि। दोस्तो, यकीनी ॻाल्हि आहे त मुमताज़ अली मौलाई जा जेके परस्तार आहिनि उन्हनि जे लाइ तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। छाजे करे जो मुमताज़ अली मौलाई जा हिन वक़्तु नवां सॉन्ग जल्दी रिलीज़ पिया थियनि। ऐं हिन वक़्तु जेको कल्ह 12 रबीउल अव्वल ते मुमताज़ अली मौलाईअ जेको नात ॻायो, उहो नात बि सोशल मीडिया ते हिन वक़्तु तमामु घणो गर्दिश पियो करे। ऐं उन नात खे तमामु घणो माण्हू सोशल मीडिया ते ॾिठो पियो वञे सोशल मीडिया ते। ऐं मुमताज़ अली मौलाई हूअं बि सिंध जो हिकु बहितरीनु आर्टिस्ट आहे ऐं भलो फ़नकार आहे। दोस्तो, इन जे करे मुमताज़ अली मौलाई जा लखनि में परस्तार आहिनि सिंध में। ऐं मुमताज़ अली मौलाई जा ऊच नीच बि ज़िंदगीअ में थींदा रहंदा आहिनि। ऐं मुमताज़ अली मौलाई जॾहिं शुरूआति में फ़नकार थियो त खोड़ सारा जेके सिंध जा बहितरीनु फ़नकार हुया उन टाइम में त मुमताज़ अली मौलाईअ खे लिफ्ट ई न कराईंदा हुया ऐं उन ते ठठोलूं कंदा हुया। के चवंदा हुया त मुमताज़ अली मौलाई खे कपिड़ा पाइण नथा अचनि, के चवनि पिया त ॻाइणु नथो अचे मुमताज़ अली मौलाईअ खे। लेकिन मुमताज़ अली मौलाई एॾी महिनत कई पाण सां जो मुमताज़ अली मौलाई हिन वक़्तु जेके पुराणा फ़नकार हुया सिंध जा, जेके पाण खे चोटीअ जा फ़नकार सम्झंदा हुया, उन्हनि खे मुमताज़ अली मौलाई पोइते करे पाण बिल्कुलु अॻिते निकिरी चुको आहे। ऐं मुमताज़ अली मौलाई हिन वक़्तु सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार ऐं हिकु बहितरीनु आर्टिस्ट। अली मौलाई सिंध जो हिकु बहितरीनु शाइर सां गॾोगॾु हिकु बहितरीनु फ़नकार बि आहे। ऐं मुमताज़ अली मौलाई जो जेको हे एल्बम रिलीज़ थियो आहे, इहो ईअं सम्झो त जेके सिंध वासी मुमताज़ अली मौलाई जा चाहींदड़ आहिनि उन्हनि जे चहिरे ते ख़ुशीअ जी लहर दौड़जी वई। दोस्तो, अहिड़े तरीक़े सां मुमताज़ अली मौलाई जा नवां एल्बम रिलीज़ थी चुका आहिनि। मुमताज़ अली मौलाई शाइर सां गॾु फ़नकार बि बहितरीनु आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे जो मुमताज़ अली मौलाई शाइरी लिखंदो बि पाण आहे, ॻाईंदो बि पाण आहे ऐं पंहिंजो ख़ुदि मुख़्तियार पाण हिकु फ़नकार आहे। कंहिंजी मोथाड़ी उनखे नथी करणी पए। हालांकि ॿिया शाइर आहिनि जेके मुमताज़ अली मौलाई वटि अचनि था ऐं मुमताज़ अली मौलाई खे पंहिंजा कलाम लिखी ॾियनि था। उहा मुमताज़ अली मौलाई ॻाइण जे एवज़ मुमताज़ अली मौलाई उन्हनि शाइरनि खां पैसा वसूल कंदो आहे ऐं ईअं बि चए थो त लखनि जी तादाद में जेको आहे सो पैसा वठंदो आहे उन्हनि शाइरनि खां। दोस्तो, मुमताज़ अली मौलाई जो हक़ बि आहे, छाजे करे जो मुमताज़ अली मौलाई सिंध जो हिकु वॾो फ़नकार आहे। वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी